भलीकार दोस्तों, आगा ज़फ़र कल्याण कालम सां गॾु। कल्याण कालम में पाण हिकिड़े क़िस्म जो एडिटोरियल जेको हूंदो आहे उनखे पेश कंदा आहियूं। अॼु पाण ॻाल्हायूं था हिन महांगाई जे तूफ़ान ते। हीउ जेको काल ओचितो त कोन्हे, पर हिकिड़ी एक्सपेक्टेशन त हुई नेपरा तरफ़ां बिजली जे हुन में तक़रीबन 8 रुपयनि जो इज़ाफ़ो थी वियो ऐं बिजली जो यूनिट हींअर ज़र घटि 25 रुपया, यानी फ्लैट रेट। जेकॾहिं इहो 200 यूनिट खां को बि माण्हू जेकॾहिं कंज़्यूम वधीक थो करे बिजली, त उनखे इहो 32-34 रुपए जो वञी पवंदो। ऐं जेकॾहिं 500 यूनिट खां वधी थो वञे त इहो घटि में घटि 40 रुपए जो, माना घरेलू बिजली जेका आहे उहा 40 रुपए में घटि माण्हू खे वञी पवंदी फ़ी यूनिट। ऐं जेकॾहिं कमर्शियल जी ॻाल्हि करियूं त जेके पैदावारी सलाहियतूं आहिनि उन्हनि में ज़ाहिर आहे हिकिड़ो बेपनाह उन्हनि में ख़र्च जो इज़ाफ़ो थींदो। ऐं जॾहिं ख़र्च जो इज़ाफ़ो थींदो त शयूं महांगियूं थींदियूं। पर मथां हिकदमि मुफ्ता इस्माइल साहब अची टीवी ते हिकदमि ऐलान कयो। हू जेको हिकिड़ो ओगरा जो जेको सिलसिलो आहे, पहिरीं तारीख़ वरी 5 तारीख़, यानी ओचितो 5-6 ॾींहं पहिरीं वरी हींअर ठका खणी कयूं त पेट्रोल जो अघु वधाए छॾियूं ऐं सुबुह 30 रुपया ऐं हींअर 211 रुपए जो लीटर थो मिले। असांजे मुल्क में जेका हिकिड़ी सियासतदाननि जी या असांजे मुल्क में जेको हुकुमरान तबिको आहे उन्हनि जी जेका वॾे में वॾी ख़राबी आहे सदाईं खां जेका रही आहे उहा इहा आहे त असीं चवंदा आहियूं त असांजी हीउ सभु कुझु जेको आहे सो पोइ हुकूमत जो सबबु आहे। पोइ हुकूमत जे करतूतनि जे करे असां हींअर भोॻियूं पिया। ॿी बदकिस्मती इहा आहे त हर हुकूमत इहा चवंदी आहे त पाकिस्तान हींअर हिन वक़्तु नाज़ुक तरीन दौर मां गुज़री रहियो आहे। ऐं इन नाज़ुक तरीन दौर में कॾहिं बि कंहिं बि हुकुमरान ऐं कंहिं बि कामोरे, कंहिं बि सियासी मैदान में, तोड़े अस्करी मैदान में कॾहिं बि कंहिं पंहिंजे ख़र्चनि ते कट कोन आयो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महांगाई आवाम जे लाइ हूंदी आहे, टैक्सिस आवाम जे लाइ हूंदा आहिनि। कंहिं बि दौर में हुकूमती ख़र्चनि ते कट कोन लॻंदो आहे, कॾहिं बि दिफ़ाई ख़र्चनि ते कट कोन लॻंदो आहे, कॾहिं बि फोर्सिस जे हुन ते कट कोन लॻंदो आहे। बसि टैक्सिस जे मथां टैक्स, नवां टैक्स करे, हीअ टैक्स करे, हू टैक्स। ऐं बदकिस्मती असांजी इहा आहे त असांजो हर माण्हू कहिड़े बि शोबे में हुजे, भली उहो ख़ानगी हुजे या भली सरकारी हुजे, को बि माण्हू नथो चई सघिजे त असांजे सिस्टम में रही कोई ईमानदारी सां कमु कंदो हुजे। बिजली चोरी ठीकु आहे, मञूं था बिजली चोरी बि आहे, पर उनजो जेको बोझ आहे, हीअ असांजा इदारा, हीअ कंपनियूं जेके आहिनि बिजली विरहाइण वारियूं कंपनियूं, उहे हमेशह उन्हनि माण्हुनि ते उनजो बोझ विझंदियूं आहिनि जेके बिल भरींदा रहंदा आहिनि। त जेको बिल भरे थो उनखे ओवर चार्जिस जेके कनि था या ओवर बिलिंग कनि था, ऐं पोइ जॾहिं वरी उन्हनि ॾे वञिजे थो, उन्हनि खे चइजे थो इदारनि में वञी उन्हनि खे चइजे थो त इहो आहे मुंहिंजा जेको आहे मीटर ते हेतिरा यूनिट आहिनि, 100 यूनिट हिकिड़ो मिसाल आहे, ऐं तव्हां 200 यूनिट जो बिल मोकिले छॾियो, उहो हिकदमि चई छॾींदासीं हींअर त तव्हां भरे छॾियो, पोइ ईंदड़ हुन में एडजस्ट कंदासीं। थींदो बि आहे, मिसाल 200 यूनिट खां मथे जो बिल था भरियूं ऐं जॾहिं एडजस्टमेंट थींदी आहे त उहो वरी 200 खां हेठि वारो जेको आहे, ईअं माण्हुनि मां ॿीणा पैसा कंपनियूं कढनि थियूं ऐं उन में सभु इदारा ख़ामोश आहिनि, केरु कुझु बि नथो ॻाल्हाए। बिजली जे मुअत्सर बि तव्हां वञो, उहो तव्हांजी का दादरसी कान थी थिए। हेॾां जो ओचितो पेट्रोल जी क़ीमत ईअं माना ईअं ड्रोड़ लॻाए छॾी आहे हिननि, जॾहिं त हीअ हुकूमत में अचण वक़्तु जेके शुरू में जेके हिननि दावाऊं कयूं पिए हिन PDM ऐं नवाज़ ऐं पीपल्स पार्टी, हिननि जी गॾियल हुकूमत जेका मखलूत हुकूमत आहे, उन्हनि ड्राड़ू पिया त असां आवाम ते बोझ कोन विझंदासीं। हिननि ते हेकारी माना हिकिड़ो पीड़ियल आवाम उनखे हेकारी मथां लताड़े उनखे तबाह करे छॾियो आहे। ईअं आख़िर केसि ताईं हलंदो? ऐं माण्हू में बर्दाश्त जी हिकिड़ी हद आहे, आख़िर केसि ताईं इहा बर्दाश्त इंसान कंदा रहंदा, ऐं आवाम जेको आहे उहो केतिरा टैक्सिस ॾींदो ऐं कहिड़े नमूने सां सर्वाइव करे सघंदो। या 200 रुपए जे क़रीब वञी जेकॾहिं पेट्रोल पहुतो आहे त तव्हांजी हर शइ महांगी थींदी। हिकिड़ो माण्हू हिकिड़ो जेको ग़रीब माण्हू आहे, जंहिंजी हिकिड़ा त पघारदार आहिनि, चलो ठीकु आहे, उहे कंहिं तरीक़े सां एडजस्ट करे, पर जेको मज़दूर आहे, जेको आम माण्हू जेको आहे, उन जो जंहिंजी कमाई
महीने में 12-14-15 हज़ार उनजे घर जो बिजली जो बिल जेका 10,000 रुपया ईंदो आहे त बाक़ी शयुनि खे उहो कीअं मैनेज करे सघंदो। सो ख़ुदारा को थोरो हुकूमत खे अरबाब इख्तियार खे सभिनी खे सोचणु घुरिजे त इहे असीं छा पिया करियूं। ऐं हीअ जेकॾहिं मुल्क जी मईशत ते बोझ आहे त पोइ मतिलबु गुस्ताखी माफ़ त पोइ हीअं छो आहे त हीअ जेके सरकारी इदारा आहिनि उन में जेके ऑफिसर्स वेठा आहिनि उन सभिनी खे पेट्रोल मुफ़्त छो। ही वॾा वॾा इदारा जेके ख़र्चीला इदारा आहिनि जेके उन्हनि सभिनी खे उन्हनि जे ऑफिसरनि खे उन्हनि जे भली जेके असांजा अस्करी इदारा आहिनि उन्हनि खे फ्री जो पेट्रोल छो। आख़िर इन्हनि सभिनी जो ग़रीब आवाम आहे, मुल्क जी मईशत तबाह आहे, मुल्क ते बोझ आहे त तव्हां जेके MPs MNAs आहिनि उन्हनि खे पेट्रोल फ्री, जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे अनलिमिटेड पेट्रोल फ्री, रोज़ाना लखें गैलन जेको आहे लखें लीटर्स जेके आहिनि से तव्हां मुफ़्त विराए था छॾियो माण्हू पंहिंजे ऑफिसरनि में उन्हनि में जिनखे तव्हां 4-4 लख 5-5 लख 10-10 लख 20-20 लख रुपया पगारूं ॾियो था, उन्हनि खे वरी मुफ़्त जा पेट्रोल बि ॾियो था, गाॾियूं बि ॾियो था, त उन्हनि आख़िर इहो ज़ुल्म न आहे छा इहो असांजे आवाम सां ज़ुल्म न आहे। सो आउं गुज़ारिश कंदुसि उन्हनि सभिनी इदारनि खे त इन्हनि सभिनी शयुनि खे ॿीहर ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं हिकिड़े पासे बिजली जा अघु वधाइण, हिकिड़े पासे पेट्रोल जा अघु वधाइण ऐं पोइ उन्हनि खे ईअं माण्हुनि खे पीड़ण, इहो जाइज़ कोन्हे। आहे त असांजो हीउ ॻाल्हाइण त शायदि फिज़ूल वेंदो पर पोइ बि रड़ियूं करणु खपनि। वाक़ा करणु मूं हुअसि, ॿुधणु कमु बरोच जो। तव्हां सभिनी जी महिरबानी। उन्हनि दोस्तनि खे जिन अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उनखे गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन बि दॿाए छॾियो। ऐं जेको ठुठे वारो सिस्टम आहे इहो बि थोरो असां ते कुर कंदा। तव्हांजी महिरबानी।